स्पीकर साहब जंहिं नमूने सां असांजे चीफ मिनिस्टर साईं मुराद अली शाह की 13 मरतबा हिन असेंबली में बजट पेश कई आहे। आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो तारीख़ जो रिकॉर्ड आहे जंहिं कंटिन्यूस 13 बजट पेश कया हुजनि। साईं मुराद अली शाह साहब असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो जी गाइडेंस में, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी जी गाइडेंस में ऐं पाण जेका संद असेंबली में 13 बजट पेश कया आहिनि, इहे सभु अवाम दोस्त ऐं ग़रीबनि जी भलाई लाइ बजट आहिनि। हिन में को बि टैक्स न आहे ऐं सिंध जे माण्हुनि जी जेको मफ़ाद आहे उन ते इहे बजट पेश कया आहिनि। उनखां अलावा आउं अदी फरियाल जो ज़िक्र न करियां। अदी फरियाल ख़ासि तरह सां जंहिं नमूने सां थरपारकर ते मरलवार असां पार्लियामेंटनि खे सॾींदी बि आहे, मीटिंग कंदी आहे ऐं जेके मसाइला आहिनि उनखे तरजीह बुनियादनि ते हल कंदी आहे। स्पीकर साहब, अॼु जेको पाकिस्तान जो नालो वर्ल्ड ते रोशन थियो आहे, ख़ासि तरह ईरान ऐं अमेरिका जी जेका जंग हुई सिफ़ातकारी, त जेकॾहिं इहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो एटमी प्रोग्राम ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर जो मिज़ाइल टेक्नोलॉजी न हुजे हा त शायदि असांजो जेको पाड़ेसरी मुल्क आहे जंहिंसां हमेशह असांजी जंगियूं रहियूं आहिनि, हिन भेरे मार्क हक़ में जेका फतह हासिल कई आहे असांजी अफ़वाज, उन जो कारण शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी एटम बम ऐं मोहतरमा जी जे टेक्नोलॉजी न हुजे हा त शायदि असां एतिरा मज़बूत न हुजूं हा ऐं को बि दुश्मन मुल्क असां मेरी अखि खणी ॾिसी कोन थो सघे। स्पीकर साहब, हाणे आऊं कुझु शयूं आहिनि जेके पंहिंजे हल्के जूं आहिनि, ज़िले थरपारकर लाइ उन्हनि ते रोशनी विझंदुसि ऐं CM साहब मौजूदु आहिनि। उन्हनि जी महिरबानी चीफ मिनिस्टर जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे ऐं पंहिंजे तक जे ऐं थरपारकर जे मसइलनि ते ॻाल्हाइणु चाहींदुसि। स्पीकर साहब, थरकोल जी जेका रॉयल्टी आहे ऐं थरकोल जो जेको ख्वाबु हो उहो 94 में मोहतरमा उन्हनि जो संग बुनियाद रखियो, पर हुकूमतूं ॿियूं आयूं, उन जे करे उहो पाया तकमील ते पहुची न सघियो। पर सदर आसिफ अली ज़रदारी 2008 में प्रेसिडेंट थियो, साईं काइम अली शाह जी चीफ मिनिस्ट्री में, साईं मुराद अली शाह जी चीफ मिनिस्ट्री में उहो जेको न हुअणी शइ हुई उनखे हुअणी करे उन कोल मां अॼु थरपारकर सॼे पाकिस्तान खे बिजली ॾेई रहियो आहे। पर बदकिस्मत सां जेके बि उते ब्लॉक आहिनि उहे ब्लॉक 1 ऐं 2 उन्हनि जेके लोकल असांजा माण्हू आहिनि थरपारकर जा, चाहे उहे ग्रेजुएट हुजनि या जंहिं बि फील्ड में उन्हनि खे ज़रूरत आहे, पर उते उन्हनि माण्हुनि खे नौकरी नथी ॾिनी वञे। ऐं CM साहब खे गुज़ारिश कंदुसि त उन्हनि जी मीटिंग कॉल करियो। असां जेके उते पार्लियामेंट आहिनि उन्हनि खे गॾु विहारे ॿुधो त
छा सच आहे छा कूड़ आहे। हू चवनि था त 70% थरपारकर जो माण्हू लॻल आहे, पर आउं सम्झां थो त उते आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू हूंदा, अलबत्ता लेबर में कुझु माण्हू ज़रूरु आहिनि, पर जेके ऑफिसर पोस्टूं आहिनि उन्हनि ते को बि माण्हू कोन्हे। ऐं उन खां पोइ CM साहिबु ऐं असांजे चेयरमैन साहिबु बिलावल जॾहिं पहिरीं उते इफ़्तिताह कयो त चेयरमैन साहिबु जो इहो हो त थर जी जेका कोयले जी रॉयल्टी थींदी उहा थरपारकर ते ख़र्च कंदासूं। त CM साहिब जी मौजूदगी जो काफ़ी साल थी विया आहिनि, हुनजी रॉयल्टी सिंध हुकूमत वटि आहे, त असां सभिनी पार्लियामेंट थरपारकर खे स्टेक होल्डर खे विहारे ऐं उन ते तजवीज़ूं वठे ऐं उन रॉयल्टी खे थरपारकर ते ख़र्च कयो वञे। उन खां पोइ स्पीकर साहिबु ब्लॉक 1 आहे, उनजी जेका CSR आहे